रेगिस्तानी इलाइक़े में ख़ूबसूरत गुलनि सां झेंगियल रोहिड़े जा वण चौपाइदण जे चारे ऐं थर जी सूंह जो सबबु बणी रहिया। हींअर हिन टाइम ते जेको आहे सो थर मंझि जेको आहे सो बरसाति कोन्हे, गाह कोन्हे को, उन जे लाइ इहो ई गुल आहे जेको माल जो चारो करे थो। इन मंझि कुदरत वारे उहे ई सिस्टम रखी छॾिया आहिनि जेको आहे सो जेकॾहिं 8-10 गुल बकरी खाए थी त उन जो जेको आहे सो पेट भरिजे थो। सुबुह जे टाइम ते जेको आहे सो तमामु वॾो हुजे थो गुल, पोइ जीअं तीअं सुके थो ऐं छणे थो माल जो चारो इहो ई आहे। बकरी वधि में वधि शौक़ सां जेका असां इन गुल खे खाए थी। जेका हिन में गुल ॿूटी सुठी थींदी आहे, माल जो चारो थींदो आहे ऐं हिन ते गवर्नमेंट जे तरफ़ां पाबंदी बि ॾाढी आहे। हीउ ख़ूबसूरत वण आहे ऐं गुल वांगुरु हिन जा गुल बि क़ीमती शइ में कमु ईंदा आहिनि। अगरि सिंध वारो गुल नथो मिले त हिन जो गुल बि क़ीमती वण में कमु ईंदो आहे। अच्छा, कहिड़े टाइम ते कहिड़ी मौसम में? हीउ वण फोट आहे मार्च जे महीने में ही गुल थींदा आहिनि, पोइ बरसाति जे महीने में थींदा आहिनि ऐं ॾुकार हूंदो आहे, सुकी वेंदा आहिनि सभु उन हिसाब सां। अच्छा, ख़ासि करे वारियासी में थिए या? वारियासी में थिए थो, पकी में बि थिए थो, थिए ज़रूरु थो। हीउ थर जो आम ख़ासि वण आहे, तमामु ख़ूबसूरत वण आहे ऐं हिन जी काठी जेका उहा तमामु घणी क़ीमती आहे। हिते जेका मुख़्तलिफ़ माफ़ियाऊं आहिनि उहो जेको ख़ासि करे हिन रोहिड़े जो जेको वढण खां वठी हिन जा पागा ठाहिण जो जेको कारोबार थिए थो, उन में रोहिड़े जी इलाही सारी वण जी नसलकशी थिए थी ऐं रोहिड़ो जेको आहे हुन जा गुल तमामु जेके आहिनि सभु ख़ूबसूरत थींदा आहिनि। ख़ासि करे हींअर जेको चौपायो माल जेको असां उहो हुनजे चारे तौरु इस्तेमालु थिए पियो ऐं हिन जी छांव जेका आहे उहा बि तमामु बहितरीनु आहे। ऐं रोहिड़े खे मुख़्तलिफ़ शाइरनि पंहिंजी शाइरी में बि ॻायो आहे ऐं रोहिड़ो अहिड़ो त हिकिड़ो ख़ूबसूरत वण आहे जो हिन जो हिते जेको आहे थर जा माण्हू जेके आहिनि हिन सां जीअं मोर पखी खां मोहबत कनि था ऐं वण में जेका असां रोहिड़े सां इलाही सारी मोहबत कनि था ऐं रोहिड़े ते इलाही सारा थर जा लोक गीत पिणु चयल आहिनि। ऐं जॾहिं बि का न्याणी ॿिए जेका असां पासे जे ॿिए ॻोठनि में जेका शादी थींदी त ख़ासि करे उन जेके गीतनि में बि रोहिड़े जी सिक उकीर ऐं हुनजी जेका मिठास ऐं हुनजी जेका ख़ूबसूरती जेका आहे उनजी अर्पणा ख़ासि करे उनखे ॾिनी वेंदी। हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त जीअं हुकूमत खे घुरिजे त हीअ जीअं ॿिया जेके आहिनि से ॿाहिरि जा जेके वण ॿूटा हींअर इलाही सारा असां वटि अची विया आहिनि, उहे असांजी तोड़े जो असांजे हिते माहौल नथो सम्झो वञे माहौलियात जे हिसाब सां। हीअ हिकिड़ा सिंध जा क़दीम ऐं वणनि त हिननि खे वधीक लॻायो वञे, हिन जूं चकियूं जेके आहिनि से उहे मुतारिफ़ करायूं वञनि, हूअ असांजे पार्कनि में पोखिया वञनि, असांजे मुख़्तलिफ़ रोडनि जे जेके साइडनि खां इहे गुल पोखिया वञनि, जीअं हिकु त हिन जी ख़ूबसूरती